हिकदमि खणी पंहिंजी माया पको, जंहिं करे आसमान मां नांग बलाऊं पथर ऐं बाहि जा उला किरण लॻा। बानर छा ॾिसनि त असांजा सूरबीर जोधा हनुमान लक्ष्मण अंगद जामवंत जहिड़ा जुआन सभई राक्षसनि जे सेना सां वञी गॾिया आहिनि। चौधारी बाहि ॾेखारी घणी लॻी। बसि इहो हाल ॾिसी सभई बानर श्री रामचंद्र खे संभालण लॻा। प्रभु रामचंद्र बानरनि खे व्याकुल ॾिसी हिकु अहिड़ो त शक्ति बाण छोड़ियो जो रावण जी सारी रचियल माया हिकु खिन में गुम थी। रावण पंहिंजे सेना खे हुकुम ॾिनो त तव्हां सभई बानरनि ऐं ऋषियुनि खे मारे मुकायो त मां ॿिन्ही राजकुमारनि सां वञी तो चटाभेटी कयां। बानरनि खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं सभई काल जे समान राक्षसनि ते काहिल आया। पहाड़ वण ऐं हथियार खणी हिकदमि उन्हनि जे मथां हमिलो करणु लॻा। हेॾां रावण पंहिंजे जंगी बिगुल वॼाए हिकदमि हनुमान सां लड़ण लाइ ॿाहिरि निकिरी आयो। तॾहिं रावण कंद कुल्हे चवणु लॻो त छा रावण जी हनुमान सां लड़ाई इहा आहे मुंहिंजे शान जी घटिताई आहे। एतिरो ॿुधी सुग्रीव चयुसि त हे जेकॾहिं तोखे हनुमान जे डर आहे त हलियो अचु, देरि न कर, मुंहिंजे हिर्दो बि पथर आहे। रावण चयुसि त वाह अड़े तीमखार एॾी करड़ी कमान आङुर खे गाड़ी हिकिड़ी वेड़े आयो आहीं। एॾी करड़ी कमान आङुर खे गाड़ी हिकिड़ी वेड़े आयो आहीं। शर्द बणजल सुग्रीव चयो त बेहूदी बकवास न कर, ही मुक़ाबिले जो मैदान आहे। रावण चयुसि त अॼु तो जान खां जीअरो बची वञे त मुंहिंजो नालो मटाइज। सुग्रीव चयुसि त वियो जो वार अॼु खाली त मां बि हथ कबाईंदुसि। एतिरो ॿुधी रावण ज़ोर सां तलवार जो वार हलायो ऐं चयाईंसि त हाणे जल्द जहनुम जी तयारी कर।